ॿियो टाइम सां गॾु ऐं गुलाम सिंह खोजा असां अॼु मौजूदु आहियूं सिजावर ज़िले जे शहर जोग शरीफ़ में। हिन शहर जी सुञाणप सूफ़ीज़म जे हवाले खां पूर्ण आहे ऐं हिन शहर में सूफ़ी शाह शहीद जी दरगाह आहे जंहिंजे हवाले खां हिते केतिरा ई मुरीद हर साल पूर्ण अचनि था। पर उन हूंदे बि हिन शहर जी सूरत हाल तमामु ख़राबु आहे ऐं शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गंद किचिरो ऐं तइलीम ऐं सिहत जा बुनियादी मसइला आहिनि जिन जे हवाले खां असां हिन शहर जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जीअं तव्हां ॿुधायो त जोग शरीफ़ शहर जा कहिड़े नमूने ते मसइला आहिनि? दरगाह जोग शरीफ़ हिकिड़ी अज़ीम हस्ती सूफ़ी शाह इनायत शहीद जी नगरी आहे। हिन इलाइक़े में हिन जमहूरी हुकूमतनि जे दावान हूंदे हिते पहिरीं बुनियादी मसइलो त इहो आहे त स्कूलनि में सही तरीक़े सां पढ़ाई जो सिस्टम कोन्हे, ख़ुसूसन गर्ल्स स्कूलनि में का पढ़ाई कोन्हे। मजबूरनि जेके पढ़ण जी चाहत रखंदड़ नियाणियूं उहे छोकिरनि सां गॾु पढ़ण लाइ मजबूर आहिनि। त इन हवाले सां काफ़ी दोस्तनि कोशिशूं कयूं आहिनि, घोड़ा घोड़ा कई आहे, पर उनजो अञा को बि असरु कोन्ह थियो आहे, अञा उनजो को बि सुधारो न आयो आहे। उनखां पोइ हिन इलाइक़े में हिकिड़ो इदारो शाह मुराद शुगर मिल जेको हिते जे माण्हुनि जे हवाले सां रोज़गार जो वसीलो हो, पर हिन इलाइक़े जे माण्हुनि खे जेके लॻल हुआ उन्हनि खे बि कढी सरमाएदारनि ऐं उन जाइ ते ॿाहिरियां माण्हू आणे रखिया आहिनि ऐं जेके मुख़्तसिर माण्हू हिते जा आहिनि उन्हनि खे बि डेली वेज सिस्टम ऐं हिते जेको ओल्ड एज बेनिफिट जेको असल में इदारो पोरियत जे तरक़ीअ लाइ पोरियत जे सहारे लाइ मुक़ररु कयो वियो, उहो को बि हाणे ओल्ड एज बेनिफिट कार्ड उन्हनि माण्हुनि जा कोन था ठहनि। उन्हनि माण्हुनि खे जॾहिं उहो डेली यूज़ आहिनि त उन्हनि खे उन्हनि सहूलियतुनि खां महरूम कयो वियो आहे। ऐं ख़ुशूसन हिन इलाइक़े जा माण्हू बेरोज़गारी जे करे एतिरा तंग आहिनि जो माण्हू उहो पंहिंजे गुज़र बचनि जे पेट गुज़र लाइ मजबूर आहिनि। ऐं उनखां पोइ हिते पाणीअ जो सिलसिलो आहे, पाणी पीअण जे लाइक़ु न आहे, पर जेको ख़ुशूसन हिन जेके दरियाई पाणी जेको कुदरती नेमत आहे उहो बि ख़ुशूसन हैदराबाद ऐं ॿियनि शहरनि जा जेके गटर ऐं गंद ऐं जेको केमिकल हिन वाहन में फुलेली चैनल गूनी इन्हनि में छोड़ करे उन्हनि खे पीअण जे लाइ कोन छॾियो वियो आहे। उन मां वेतर बीमारियूं वधनि थियूं ऐं हिते इन पाणीअ जे मसइले जे करे पेट जी बीमारियुनि में हीउ सॼो इलाइक़ो मुब्तला आहे। ऐं हिते जे वधि में वधि जेका बेरोज़गारी जो आहे मुसीबत उहा, ऐं तंहिंखां पोइ हिन दौर मंझि हिते जेको ज़रायत खे धकु हयो वियो आहे जंहिंमें कमंद आबादगारनि खे ख़ुशूसन तबाह कयो वियो आहे। जॾहिं त पंजाब में जिते रिकवरी घटि हूंदी आहे उते 182 रुपया मण कमंद जो आहे, पर हिते जे सरमाएदारनि जी हिकु हटीअ ते जे करे ऐं उन्हनि खे गवर्नमेंट जे सपोर्ट आहे। जेकॾहिं गवर्नमेंट जी सपोर्ट न हुजे त करे इहो आज़ार कोन हुजे, पर उहो उते 155 रुपए जे हिसाब सां माण्हुनि खां कमंद खयो थो वञे ऐं उहो माण्हू कमंद ॾियण लाइ मजबूर आहिनि, न त हू केॾांहुं वञनि। त इन हिसाब सां हिते जे इलाइक़े में तमामु जेको माण्हू पोरियत तबिको ख़ुशूसन मजबूर आहे, जंहिंजे लाइ गवर्नमेंट खे वधि में वधि तवजो ॾेई हितां जे हिन शाह मुराद शुगर मिल जो मसइलो ऐं ॿियनि मामलनि में बि, ऐं हिते बेरोज़गारी नौजवान लिखिया पढ़िया नौजवाननि उन्हनि खे के नौकरियूं कोन थियूं मिलनि। जेकॾहिं उन्हनि खे कुझु न कुझु नौकरियूं किन इदारनि में ॾिनियूं वञनि त उहे वधीक बहितर थींदा। हिते जो सफ़ाई जो मसइलो इहो आहे त जेको यूनियन काउंसिल जो फंड अचनि था अलाए जे किथे ग़र्क़ आहिनि, पर उन हिते को बि सफ़ाई सुथराई जो सही तरीक़े सां बंदोबस्तु कोन्हे, छो त उन्हनि जेके वीचारा मज़दूर उते उन खाते में लॻल आहिनि उन्हनि खे सही तरीक़े सां पघार बि कोन थो मिले। त इन लाइ असां इहो चवंदासीं त तव्हांजे तवसत सां इहा शइ हुकामनि ताईं पहुचे त जीअं कुझु न कुझु अखियूं खोलीनि ऐं हिन इलाइक़े जे लाइ कुझु न कुझु थी सघे। महिरबानी। ॿुधायो त जेको सिजावर ज़िले खे ज़िले जी हैसियत मिली आहे उनखां पोइ जोग शरीफ़ में कहिड़े क़िस्म जा कम थिया आहिनि? सिजावर ज़िले खे जो ज़िले दर्जे मिलण खां पोइ बि हिन इलाइक़े में को बि ख़ुशूसन कमु कोन थियो आहे जेको बिज़ाहिर ॾिसण में अचे। बाक़ी हाणे अंदरूनी तरह के विरासतूं थियूं हुजनि त उहो त अलाह ई ॼाणे। बाक़ी तव्हां ॿुधायो त जोग शरीफ़ जा बुनियादी मसइला जेके आहिनि उनजे हवाले खां चूंडियल नुमाइंदनि छा कयो? हिन इलाइक़े चूंडियल नुमाइंदनि कुझु कोन कया। जॾहिं आउं पहिरीं अर्ज़ु करे चुकियुसि त शाह मुराद शुगर मिल जेको हिते रोज़गार जो इदारो हिन इलाइक़े लाइ लॻो आहे उन जे उते बि जेको उन्हनि लाइ को सहारो कोन कयो वियो आहे। त इहा इन खां वधीक ॿियो हू न नौकरियूं ॾिनियूं न कुझु न, त मक़सदु आहे त कुझु बि कोन थियो आहे।
हक़ीक़तनि में कुझु बि कोन थियो आहे। तव्हांजे ख़्याल में त इन्हनि मसइलनि जो कहिड़ो हल आहे? इन्हनि जे मसइलनि जो हल हिकिड़ो त माण्हुनि मंझि इतिहाद ऐं ॿधी हुअणु खपे, जो कंहिंखे मजबूर कनि त उहे हिते जेको उन्हनि माण्हुनि जे कमुकार लाइ जो ख़्यालु कनि। बाक़ी ॿियो त अलाह ई वाही आहे। जी, जोग शरीफ़ जे मसइलनि जे बारे में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं जोग शरीफ़ जे सिंध टीवी जे रिपोर्टर कादर ख़ासकली सां। जी कादर, ॿुधायो कहिड़े नमूने जा मसइला आहिनि जोग शरीफ़ जा? जोग शरीफ़ जी दरगाह तव्हांखे ख़बर आहे पूरी हिंद सिंध में मशहूरु आहे। हीअ उहा गादी आहे जिते पूरी सिंध जा जेके जिन बि गादियुनि जा आहिनि, गादी नशीन आहिनि दरगाहनि जा, उहे सभु हिते ईंदा आहिनि मेले में। पर हिते हिन सूरत हाल इहा तव्हां ॾिसो पिया त जेके वाटर सप्लाई जा तलाउ आहिनि उनमें तमामु वॾी गंदगी आहे, पीअण जे पाणी जो वॾो मसइलो आहे। माण्हू तव्हां ॾिसो त मायूं पोड़ियूं, औरतूं, नौजवान, ॿार नंढा सभु ॿाहिरि खां पाणी वेंदा आहिनि भरणु, ऐं वॾी तमामु तकलीफ़ आहे। इन खां पोइ तव्हां ॾिसंदा रोड रस्ता जेके आहिनि जूं गलियूं आहिनि से तमामु पुराणो। अॼु बि तव्हांखे शहर हिन जदीद दौर में बि हिकिड़ी खंडरी सूरत हाल अख़्तियार करे ॾिसे पियो तव्हां त उते अञा बि इहे लोढ़ा, अञा ताईं इहे घटियूं जेके हिते पुराणियूं तमामु ॻुतल रोड रस्ता सोड़ा, को सिस्टम ई न आहे। मतिलबु त हिते जी जेका तहलके जी काउंसिल जी बजट आहे सा बि 1 करोड़ 40 लख खां मथे आहे। हीअ मीरपुर बठोरे तहलके में हीउ शहर जो शुमारु थिए थो, पर शायदि बठोरे जे TM खे ख़बर ई न आहे त को हीउ शहर बि को मुंहिंजे हद में अचे थो। उहो कॾहिं अची का इहा ज़हमत करे हिन शहर खे अची ॾिसण जी त हिन शहर जा मसइला कहिड़ा आहिनि, कम त परे जी ॻाल्हि आहे। ऐं हिते हिन शहर खे शायदि चूंडियल नुमाइंदनि, हिते जे सियासी समाजी माण्हुनि बि हिन शहर खे विसारे छॾियो आहे। हुकूमती धुर हिन शहर खे विसारे छॾियो आहे। हिन शहर में पीअण जे पाणी खां अलावा तमामु ॿियो बि कई मसइला आहिनि, जंहिंमें तइलीम जो बि मसइलो आहे। स्कूलनि जा जेके हालतूं आहिनि से बि तमामु ख़राबु आहिनि। उन जूं जेके दीवारूं टुटियलूं आहिनि, उन जे जेके कमरा आहिनि से तमामु ज़बून हाल आहिनि, उन जी का मरमत कोन थी आहे। उस्तादनि जी तमामु हुते खोट आहे घणी। जेके टीचर साइंस टीचर आहिनि या जेके प्रैक्टिकल थींदा हिते से उन मंझि बि तव्हां ॾिसो अची त उन लेवल जा हिते तइलीम नथी ॾिनी वञे। इन खां सवाइ हिते शामराज शुगर मिल तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हिन शहर में हिकु अहम कारखानो आहे जेको एशिया जो हिकिड़ो सुठो वॾो कारखानो आहे शामराज शुगर मिल, जंहिं मंझि हिते जा अलाए केतिरा लखे मण कमांद हर सीज़न में हिते पीड़िजे थो। पर हिते जी इहा बदकिस्मती हिन शहर जी आहे त हिन शुगर मिल मालिकनि बि हिन शहर खे विसारे छॾियो आहे। को बि उन्हनि जे तरफ़ां हिते को तरक़ियाती कमु न करायो वियो आहे। न का गली आहे ठहियल, न रस्तो आहे, न का पुल ठहियल आहे। हिते को हैंडपंप या का अबरी सबरी का हिते तलाउ ठाराए ॾिनी वञे जेके ॻोठाण खे का सहूलियत मिले। त इन खां सवाइ ॿिया काफ़ी मसइला आहिनि हिन शहर जा। हिते जेकी इस्पताल आहे रूरल हेल्थ सेंटर, जंहिं मंझि बि अक्सर सिर्फ़ु हिकिड़ो डॉक्टर आहे जो टाइम ते अचे थो, कॾहिं घटि थो अचे कॾहिं कोन थो अचे। मरीज़ वीचारा सदाईं दरबदर थींदा रहिया आहिनि। हिते मेडिसन जा मसइला आहिनि, उहे माण्हुनि खे कोन थियूं मिलनि। माण्हू परे परे ताईं अचनि था, काफ़ी ॾूरांए इलाइक़नि खां हिन इस्पताल ते अचनि था, पर दवाऊं न मिलण करे हिते प्राइवेट इस्पतालुनि ते वञी पंहिंजो तमामु गुरबत जे तंगीअ में मजबूरनि वॾो ख़र्चु भरे पंहिंजो इलाजु कराइनि था। इन खां सवाइ हिते हिन शहर जे जेके पासे ओसे में जेके ॻोठ आहिनि उन्हनि ते तव्हां नज़र दौड़ाईंदा त उन रोड न उते रोड आहिनि, न उते को सवलो पीअण पाणी जो को मसइलो आहे, न उते का बिजली आहे, न किथे के स्कूलनि जी का फैसिलिटी आहे। तमामु हिते जा माण्हू इंतिहाई बदहाली में गुज़ारे रहिया आहिनि। हा, जेका तव्हां ॿुधायो त जेके मक़ामी माण्हू जेके मसइला आहिनि उनजो कहिड़ो हल आहे? सही ॾिसो न, मक़ामी माण्हुनि जे मसइला गवर्नमेंट जे तरफ़ां त हिते माण्हुनि जे हल जे लाइ इलाही फैसिलिटियूं ॾिनी थियूं वञनि। हिते इलाही इदारा क़ाइमु थियल आहिनि माण्हुनि जे मसइला। मिसाल 1 करोड़ 30 खां 40 लख रुपया बजट अचे थी तहलके जी, त उन में 2-4 शहर अचनि था। मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं शहर हिकिड़े ते बि जेकॾहिं 5-5 लख रुपया रुगो महीने ते ख़र्चु थियनि त हे शहर त पैरिस थी वञनि हलिया। गवर्नमेंट तरफ़ां त फैसिलिटी हिते ॾिनी थी वञे, पेमेंट त ॾिनी थी वञे हर शहर खे, हर तहलके खे, पर ख़र्चु न हिते जेको आहे हिते जेका अमलदार आहिनि इंतिहाई करप्ट अमलदार आहिनि। छो त हिते आहिनि उनजे लाइ उनखे को पुछणो नथो कयो वञे, उनजे लाइ चेक एंड बैलेंस न आहे। हीअ बजट 17 साल खां वठी कीअं बि ख़र्चु कई वञे उनखे केरु पुछण वारो कोन्हे। हिकिड़ो हिते TMO 3-4 साल रहे थो ऐं उहा करप्शन करे थो, उनखां केरु पुछे कोन थो त भई पैसा केॾा विया। तव्हां त रुगो हिन में रिकॉर्ड में त पूरा उन करे छॾी आहे, पर ऑन दी स्पॉट छा आहे हुते
तव्हां जेकॾहिं के गली के रस्ते जी रुगो वॉचर ठाहे रुगो बिल ठाहे रुगो तव्हां पेमेंट ॾेखारे रिकार्ड जो पेट त भरे छॾियो, पर आंध स्पाट त उहा ई शइ खंड लॻी पई आहे। माण्हुनि खे पीअण जा पाणी जा मसइला उहे ई साॻी आहिनि, माण्हुनि जो रोड रस्तियूं उहे ई उजड़िया पिया आहिनि। हिते खां तव्हां ॾिसो त कंहिं गली के चौराहे में हिकु बल्ब न आहे लॻल जेको रोशनी ॾिए माण्हुनि खे, के टीम जे तरफ़ां हेॾी वॾी बिजेट हूंदे। त असां चऊं था गवर्नमेंट खे त पेमेंट त तव्हां करियो था, तव्हां माण्हुनि जे सहूलियत लाइ वॾा वॾा टेंडर त करियो था, पर उनजी तव्हां चेक एंड बैलेंस उनजी ॾिसो न, धण त धराड़ न त खणी विकिण खणी, चवंदा आहिनि न त माना जेकॾहिं माण्हू जी कंहिं बि शइ जी मालिकी नथी थिए त उन शइ जी का बि हालत माना क़ीमत न आहे, उन शइ जी हालत बिल्कुलु बतड़ आहे। इन करे असीं चवंदा गवर्नमेंट मालिकी करे बसि। जी नाज़रीन, तव्हां ॿुधो जीअं जोग शरीफ़ जे मकाए माण्हुनि ॿुधायो त जोग शरीफ़ जा खोड़ सारा मसइला आहिनि। हीउ शहर जेको सूफ़ीज़म जो प्रचारक शहर आहे, हिन शहर जा बुनियादी मसइला आहिनि जंहिंजे हल जे लाइ कमु करिणो आहे। अचो त हिन शहर जे ॿियनि माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था त कहिड़े नोए ते मसइला आहिनि। जी ॻाल्हि ॿोल करियूं था तव्हांजे मकामी सहाफ़ी सदाम मीरबेर सां। साईं तव्हां ॿुधायो कहिड़ा मसइला आहिनि जोग शरीफ़ जा? सर, जोग शरीफ़ जा हूअं त केतिरा ई मसइला आहिनि, पर मेन मसइला जेके हितां जा आहिनि, पाणी आहे या हितां जा जेको ॿिया केतिरा ई सरकारी अस्पताल आहे जंहिंमें हिकिड़ो ई डॉक्टर आहे, उहो अचे थो नथो अचे। ऐं मेन मसइलो पाणीअ जो जेको, त पाणी हिते सॼे शहर खे हिकिड़ो ई हैंडपंप लॻल आहे जेको सॼो शहर हितां ईंदो पाणी भरे। जोग शरीफ़ जे मसइले जे हवाले खां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हितां जे पुराणे सियासी अॻवान साईं सूफ़ी हज़ूर बख़्श सां। तव्हां ॿुधायो कहिड़ा मसइला आहिनि तव्हांजे शहर जा? अदा असांजो शहर बि दरगाह जोग शरीफ़ हूअं त क़दीम आहे, सूफ़ी शाह इनायत जे हवाले खां तारीख़ी शहर आहे। उन जा बि उहे ई मसइला आहिनि जेके सॼी सिंध जा आहिनि। मसइलन हिन शहर में पीअण जो पाणी कोन्हे ऐं उन जी खोट आहे। माण्हू जेको पाणी पिया पीअनि उहो सिहत जे लाइ हानिकार आहे, उन जे करे मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि। सफ़ाईअ जो इंतिज़ाम तव्हां ॾिसो था त बिन्हे कोन्हे। 5-8 उहे मुलाज़िम था कमु कनि जेके वीचारा के डेली वेजिस ते आहिनि, के उहे जेके ईसाई आहिनि जंहिंखे स्वीपर थो चइजे, उहे कमु कनि था। उन्हनि खे पघारूं कोन थियूं मिलनि ऐं 3-3 महीना 2-2 महीना गुज़रियो वञनि, पोइ मजबूर आहिनि उहे। बाक़ी त हिते 100-125 मुलाज़िम आहे, सभु को घर वेठे पघार थो खणे ऐं बाअसर माण्हुनि जा माण्हू आहिनि। ईअं सॼियूं बिजेटूं जेको आहे इहो हड़प कयो वञनि इहे तहलके जा जेके टाउन कमेटी वारा आहिनि या जेको सिस्टम मुशरफ़ वाक़िफ़ु करायो, इहो ई सबबु आहे जो इन जे करे शायदि इलेक्शनूं बि ही सरकार नथी कराए त उहे पैसा सभु जीअं हुननि खे वणे थो तीअं कढाए खाई था वञनि। सिहत जो मसइलो बि ईअं आहे त उन जो बि को ख़ासि कोन्हे। साॻी स्कूलनि जी पोज़ीशन आहे ऐं जीअं सिंध में स्कूल बंदि पिया आहिनि तीअं हिते बि तव्हां गर्ल्स मिडिल स्कूल जेको 2000 खां ठहियो आहे, हींअर 15 साल थी विया आहिनि उनखे, अॼु ॾींहं ताईं उन जो हिकिड़ो क्लास बि न हलियो आहे। हितां जे शहरनि DC ताईं मुख़्तलिफ़ जेके तइलीमी अथॉरिटीज़ आहिनि उन्हनि ताईं शाह मुराद शुगर मिल आहे जेका हिते 80 खां क़ाइमु आहे ऐं उन जो न यूनियन उन में कमु थी करे सघे, न ई वरी हितां जो लोकल मज़दूर हो रखनि था जेको सिंधी आहे पश्तून आणीनि था, पंजाब खां माण्हू आणीनि था जेके डेली वेजिस ते हिते कमु करे पोइ वरी वापसि थी था वञनि ऐं उन जे करे बेरोज़गारी तमामु घणी आहे ऐं माण्हू उनखे मिल खे शाह मुराद खे हसरत जे निगाह सां वेठा ॾिसनि। त ईअं ई सॼी ॼण त बर्बादी ऐं तबाही थी पई आहे। उन करे कंहिंखां घुर कजे त भई हिन शहर जा जेको आहे सो इहे मसइला घटियुनि में निकिरो त गंदगी आहे चौतरफ़, गटर पिया उथलनि, माण्हू जेको आहे सो तजावज़ात जेके आहिनि से कयो, घटियूं सोड़ियूं जिन मां गाॾी बि नथी मटे सघे, इन क़िस्म जूं सॼी हालत आहे जेका तबाही ऐं बर्बादीअ जो मंज़र थी पेश करे। उन करे कंहिंखे दान ॾिजे जेको आहे जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि जो कहिड़ो किरदारु आहे?
उन्हनि जो को बि किरदारु कोन्हे। उन्हनि जो किरदारु रुॻो इहो आहे त पैसा कीअं कमायूं, पेट कीअं भरियूं, ऐं उहो हेठां खां वठी मथे ताईं, मथां खां इहा ॼण त उन्हनि खे तरबियत पई ॾिनी वञे त बाबा बसि इहे जेको टाइम मिलियो आहे सो ईअं पैसा मेड़ियो ऐं पंहिंजा महल ठारायो, घर ठारायो ऐं गाॾियूं वठो, बाक़ी माण्हुनि सां हुननि जो को बि वास्तो कोन्हे। माण्हू हुननि लाइ ईअं था हो शायदि सम्झनि त इहे सिंध जो माण्हू गुगदाम आहे जिन्हनि जे ज़बान ते ताला लॻा पिया आहिनि ऐं अखियुनि ते असां पटियूं ॿधी छॾियूं आहिनि ऐं उन ई भुटे जे खून ते या भुटे जे नाले ते वोट वठी था वञनि ऐं माण्हुनि खे ईअं ई बर्बाद ऐं तबाह कयो वेठा आहिनि। जीअं सॼी सिंध जो माण्हू आहे, सिंध टीवी वारनि खे शाबस हुजे जो हर ॻोठ में वञनि था ऐं हीअ सभु शयूं मीडिया ते आणीनि था, पर ही तमामु घणो मोह जा ॾाढा आहिनि जिन खे इहे सभु शयूं साम्हूं अचनि थियूं, पब्लिक जे बि आवाम जे बि संदनि बि ॿुधंदा हूंदा, पर हू ढीठ थी विया आहिनि, जंहिंखे ढीठ चइबो आहे न, हू ढीठ थी विया आहिनि। उन करे हेॾां उन्हनि जो तवजो ई कोन्हे। चवंदा माण्हू आहिनि से भले पिया जीअं खपेनि तीअं ॻाल्हाइनि, असां अवाम जमहूरियत इहे नाला वॾा ॻोठ सुञूं, इहा तबाही ऐं बर्बादी आहे। बसि मसइलनि जो कहिड़ो हल आहे तव्हांजे ख़्याल में? भई हल इहो ई आहे त आवाम जिन माण्हुनि खे चूंडे थो मोकिले उहे उन्हनि जी नुमाइंदगी कनि, उन्हनि सां सचा रहनि। ॿियो हल इहो आहे त माण्हू लखनि जी तादाद में निकिरी अचनि, जेके उन्हनि जो हक़ आहिनि उन्हनि लाइ माण्हू निकिरी अचनि ऐं उहो रियासत ऐं उन्हनि जी त हाणे तव्हां ॾिठो न सेनेट में त हू सभु इहा कोशिशि था कनि त ईंदड़ जेके बल्दियात थियनि या इलेक्शनूं थियनि उन्हनि में बि हिक ॿिए जो मुक़ाबिलो ई न कनि, हिक ॿिए खे छॾे था ॾियनि। ऐं ईअं आहे जीअं तव्हां सेनेट में ॾिठो न त सभु त सुभाणे चवंदा बाबा हे 5 सीटूं नवाज़ लीग खणे, 5 सीटूं पीपल्स पार्टी खणे, 5 सीटूं MQM खणे, उन करे मुक़ाबिलो ई हिक ॿिए जो कोन था कयूं। करोड़े रुपया खपनि मुक़ाबले लाइ, उन में मिडिल क्लास जो माण्हू या आम माण्हू त बीह कोन थो सघे ऐं रियासत जेके चाहे थी तंहिंखे खटराए थी। हू सम्झनि था त असां इहो एतिरो पैसो कमायूं जे इलेक्शन खे परचेज़ करे सघूं। नंढा नंढा जेके ॻोठनि जा वॾेरा आहिनि उन्हनि खे परचेज़ करे पैसनि ते ऐं ईअं वोट वठूं ऐं आवाम भले भटकंदो रहे ऐं तबाह ऐं बर्बाद रहे। उन जे करे हू ईअं सोचियो वेठा आहिनि। आवाम कीअं थो उन में पंहिंजो अदा करे, जेसिताईं माण्हू न उथंदा, माण्हू न पंहिंजो रोल अदा कंदा, तेसिताईं इहा ई सूरत हाल रहंदी जंहिंमां तूं ऐं गुज़रूं पिया, आवाम गुज़रे पियो। उन करे हो त तय कयो वेठा आहिनि त बाबा हीअ सॼी इलेक्शन परचेज़ करणी आहे, धांधलियूं करणियूं आहिनि, हीअ करिणो आहे। कोर्ट खे शाबस हुजे जंहिं चयो आहे त बाबा बल्दियाती इलेक्शन करायो, न त आइन ऐं कानून में हे 8 साल हले पियो, अॼु ॾींहं ताईं न पिया कराइनि। होॾां बलोचिस्तान जी सूरत हाल तोड़े जो ख़राबु आहे त हुननि इलेक्शन कराए छॾी। हे चवनि था त उहे जेके ई वसीला आहिनि बल्दियात जा उहे हे लुटींदा फुरींदा रहनि, जेकॾहिं नाज़िम या चेयरमैन या मेंबर ईंदा त उहे कुझु न कुझु अची माण्हुनि खे ॾींदा, उन करे उहे पैसा असां ॾांहुं अचनि। इहा सूरत हाल आहे। जी नाज़रीन, जोग शरीफ़ जा खोड़ सारा मसइला आहिनि। अॼु हिते मुज़ाहिरो थी रहियो आहे। हितां जा मकामी माण्हू, हुतां जी जेका मक़ामी शुगर मिल आहे उनजे ख़िलाफ़ु मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। इन्हनि माण्हुनि जो चवणु आहे त पॉल्यूशन जे करे हिन जो जीअण हराम थी वियो आहे। अचो त ॻाल्हि ॿोल कयूं था। तव्हां ॿुधायो त कहिड़ा मसइला आहिनि? अदा इहो 10 सालनि खां जेको आहे हीअ सो जेको निकिरंदो आहे पंहिंजो हिन मां मिल मां, इहो मड इहा हिन गेट जे अॻियां उछलींदा आहिनि। सो जॾहिं पोइ इहो ढिग कंदा आहिनि हिते, ऐं जेॾी महिल हवा लॻंदी आहे असां वटि वहंदी, ऐं उन वहंदी हवा ही जॾहिं हिनखे बाहि लॻंदी आहे, हिकिड़ो धुओं अचे थो, माण्हुनि खे बीमार करे थो। ऐं हुनखां पोइ जेको सड़ी थी वञे मड त पोइ उन खां पोइ वरी जेको आहे सो हिन जो जेकी मिटी ऐं राखी थिए थी, सा जेको आहे सो उॾामे थी ऐं सभु माण्हुनि खे बीमार करे थी। माण्हुनि जूं अखियूं ख़राबु थियनि थियूं ऐं माण्हू जेके आहिनि से पेट जूं बीमारियूं उन्हनि खे थियनि थियूं, माण्हू साह जूं बीमारियूं थियनि थियूं। ऐं इहे 10 सालनि खां वठी असीं घोड़ा घोड़ा कंदा अचूं, ऐं पर हिननि खे का बि सम्झ में ॻाल्हि नथी अचे, असांजी का बि मञण जे लाइ तयारु कोन्हे। ऐं हींअर बि इन सिलसिले में गॾु थिया आहियूं त बाबा असांजो जेकी आहे असां दाद फ़रियाद कई वञे। ऐं इहो जेको आहे सो पंहिंजो जेको पंहिंजो आहे पंहिंजो ईअं सम्झो त हा गवर्नमेंट खे बि इहो अपील करियूं था बाबा असांजो जेको आहे सो हीअ हिननि खे फायर ब्रिगेड बि कोन था आणनि त बाबा जीअं बाहि हुजायूं
ऐं उहो बि कोन था खनि। हिकिड़ी टैंकी फेरींदा वतन ऐं जेको आहे हा हा करे जेको आहे इहो हलिया था वञनि ऐं पंहिंजो का बि ईअं सम्झो त हिन ते तवजो नथा ॾियनि। ऐं माण्हू जेके आहिनि हिते घटि में घटि ईअं सम्झो त हज़ार घर ईअं सम्झो त वेठाल आहिनि हिते मुक़ामी को 100 सालनि खां। उन्हनि वीचारनि खे एॾो आज़ार आहे जे माना उन्हनि जो त जीअण ई माना ईअं सम्झो त जीअं सम्झो जंजाल में आहे, जंजाल आहे जंजाल। आलूदगी है इन वाले का तव्हां का शिकायत कई आहे कंहिं सरकारी इदारे में? अरे हीअ 10 सालनि खां असीं शिकायतूं कंदा अचूं। हीअ असां माना ईअं सम्झो हिननि सभिनी ऑफिसरनि खे GM खे ॿिया जेके हिते आहिनि पंहिंजा जेके बि हे इंचार्ज खोरम में हिकिड़ो आहे जेको आहे उहो उनखे ॿिया 2-3 आहिनि ऑफिसर उन्हनि सभिनी खे असां इहा जॾहिं बि हिते बाहि लॻंदी आहे ऐं राखी उॾामंदी आहे हर साल। हीअ हिकिड़े साल जो हिननि जो कमु कोन्हे। तंहिं टाइम ते हिननि खे असीं चवंदा आहियूं त बाबा तव्हां पंहिंजो इहो हिन जो बंदोबस्तु कयो। पर हे बंदोबस्तु हा अगरि कोई ॻाल्हियुनि में टरकाए छॾीनि। बोर हिकिड़ो अधु हणनि था 4 इंच जो। हाँ हीअ ज़मीन घटि में घटि 100 एकड़ ते हीअ विछायो। हीअ जेकी मड आहे हीअ हिते विछायो वेठा आहिनि ऐं इहा हर साल सड़े थी। हर साल असांखे इहा जेको आहे इहो ई हीअ जॾहिं सीज़न ॿाहिरि जी शुरू थी थिए हवाऊं शुरू थी थियनि हिन खे बाहि लॻे थी पोइ इहो असांखे इहो ॾिसो पिया तव्हां पंहिंजो तव्हांजो कैमरो बि ॾेखारींदो सॼो धुओं ऐं इहो माण्हू वीचारा परेशान थी पोइ घबराइजी पोइ ॿाहिरि निकिरनि था घरनि खां। पोइ घोड़ा कनि था बसि हिननि घोड़ा करे पोइ ईअं ई पोइ इहो हिते जो हिते पोइ हिन इहो ॿुधी हिकिड़े कन मां ॿिए मां कढी था छॾीनि। बसि हिननि खे इहो कोन था कनि त बाबा असीं हिन खे इन ते कंट्रोल करियूं। हिननि खे इहो ई असां पंहिंजे मीडिया जे ज़रिए इहो ई हिननि खे चऊं था त बाबा तव्हां पंहिंजो जेको आहे सो हिन जो पको हिन जो पको बंदोबस्तु कयो वञे। ईअं त ईअं सम्झो त हिन खे मॾ हिते न उछलियो। मॾ जेकी आहे हिननि जूं ज़मीनूं आहिनि 1000 एकड़ हेॾां बंजर पयल आहिनि। उन में तव्हां इहो जेको तव्हांखे विकिणणी आहे छा बि करिणो आहे तव्हां हिन मॾ खे आईंदे जे लाइ हिन बंजर ज़मीननि में एॾी उछलियोसि उते तव्हां हिन जी हिफ़ाज़त करे उते वञी विकिणो था। तव्हां हिते गेट जे अॻियां गंद करे वेठा आहियो। हिते तव्हां हिन खे पंहिंजो आवाम खे बि तकलीफ़ पिया ॾियो ऐं हुन में तव्हां हिते न का रोड न रस्तो उहो त वञी न ठाहिनि। पर हाणे इहा त ज़ुल्म त न कनि। गेट जे अॻियां गंद उछलियो वेठा आहिनि। हाणे रुगो इहो त हिकिड़े पासे उछलियोसि तव्हां भले विकिणो कुझु बि करियो तव्हांजी पंहिंजी शइ आहे। छा तव्हां ॿुधायो कहिड़ो मसइलो आहे तव्हांजे हिन इलाइक़े जो? असांजे ॻोठ में जेको धूं तमामु तंग थो करे ऐं नंढड़ा ॿार बेहोश थियो वञनि। वॾा सभु ॿार नंढा घर में मानी कोन था पचाए सघूं वॾी न खाई सघूं था। हीअ लट एॾी उॾामी किरे थी असीं घरनि में जेको असांजा नंढा वॾा ॿार बचा सभु जेको सो परेशान आहिनि। नंढड़ा ॿार बेहोश थियो वञनि असांखां वॾो ज़ुल्म आहे। जी नाज़रीन तव्हां ॾिठो त जेका मक़ामी शामरा शुगर मिल आहे उन में निकिरंदड़ धुएं जे करे मक़ामी आबादी वरी परेशानी मोड़ ॾेई रही आहे। अचो त हितां मक़ामी माण्हू सां ॻाल्हि ॿोल कयूं था त कहिड़े नुंहं जा मसइला आहिनि जेके मोड़ ॾेई रहिया आहिनि। से तव्हां ॿुधायो कहिड़ा नुंहं जा मसइला आहिनि तव्हांजे इलाइक़े जा? से असांखे हीअ वॾी तकलीफ़ आहे मिल जे तरफ़ां छाजे करे जे असीं हाणे केॾांहुं बचा खणी वञूं। कपिड़ो न आहे जे असीं कुल्हे ते रखी वञूं सम्झो न इहा आहे त को हितां असीं टपड़ खणी केॾां ॿी धुर पासे वञी वेही रहूं त इहे दूं भले हिननि जो हले। माना हीअ असां ते हर साल जे लाइ असांजी हुननि जी बीमारी असांजे वजूद ते उहो मचायो वेठा आहिनि। असां सां ज़ुल्म आहे। इंसाफ़ थिए बसि इंसाफ़ थिए अदालत थिए त हीअ पंहिंजो इहे जेके भाऊ ॿुधायो आहे उहो हुननि जो 1000 एकड़ ज़मीनूं पियूं आहिनि भले ओॾे छॾीनि या पंहिंजी हिन में कॉलोनी में खणी रखनि संदन मर्ज़ी। असां ते हीअ जेको आहे सो आज़ार लाथो वञे बसि असीं इहो था अर्ज़ु करियूं बाबा। के ही राख मिट्टी ही घरनि में न को बिस्तरो थो बचे न को नंढा सभु बीमार परेशान ही उछलाईंदा साल बे साल उछलाईंदा आहिनि ॿार सभु जेका आहिनि उहे चवनि था पर चवणु हुनखे न को यादगिरी आहे। बीमार आहिनि थी वीचारा जेका मिसकिन आहिनि ही बीमार आहिनि। बसि असांजो इहो मसइलो आहे त हिन जो को बि हिनखे या त हिन ते पाणी जो बंदोबस्तु करे जेको डेली सुबुह शाम हिन ते पाणी चटकारो थिए ताकी हीअ न उॾे घरनि वारा जेका बीमारियूं आहिनि। हल असांखे तकलीफ़ असांखे वॾी आहे हिते माना घर ते हीअ धुआं ॿिया पवनि था असांखे वॾी तकलीफ़ आहे। नंढड़ा ॿार धुओं में खंघि में बीमार थी पिया आहिनि। न खाइण जो बंदोबस्तु न असांजो माल बि जेको सो अंधो थी वियो आहे। माण्हू ही लट पई हिन जा ही केमिकल वारी लट जेका पए थी उन जे करे माल वाल सभु असांजो माण्हू नंढड़ा ॿार यकियूं रियूं कनि पिया घर में न खाई था सघूं न पी था सघूं।
ये बस असां वॾी तकलीफ़ आहे। संत ने एॾा मुल्क पिया आहिनि उॾा नथा खणी वञी मॾ छॾीनि। हिते असांखे मथे आज़ार करे वेठा आहिनि। हज़ारे एकड़ ज़मीन उते पई आहिनि, उते वञी विकिणनि। हिते असां वटि छो आज़ार कयूं असां ग़रीबनि ते। जोग शरीफ़ शहर जे मसइलनि जे हवाले खां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हितां जे वापारी एसोसिएशन जे सदर हाजी जलाणी सां साईं त ॿुधायो त कहिड़ा मसइला आहिनि जोग शरीफ़ जा? असां सिंधी टीहरनि जे तमामु शोराइत आहियूं जो तव्हां अॼु असां वटि आया आहियो। असां वटि हिते तमामु जोक जो सूरत हाल तमामु मतिलबु त हालात अहिड़ा ख़राबु आहिनि जो शामला शुगर मिल हिते जेके अॻु में 90% सिंधी माण्हू आहे उन्हनि सभिनी खे सिंधी माण्हुनि खे माना उन्हनि कढी छॾियो। बाक़ाइदे उन्हनि वटि हिकिड़ो लिखी छॾियो त माना मकाई माण्हुनि जी भर्ती माना पाबंदी आहे। एतिरे माना असांजा 90% सिंधी माण्हू गॾिजी उन्हनि ते जोक शहर ते एतिरा असरात पिया आहिनि जो माना तमामु ग़रीब माण्हू थी विया आहिनि। उन खां अलावा तइलीम जे हिसाब सां तइलीम हिते माना मिडल स्कूल जेको गर्ल्स मिडल स्कूल आहे उहो माना सालनि खां बंदि आहे। असां तक़रीबन ज़िले जे माना जेके पार्टी जेके पीपल्स पार्टी वारा आहिनि उन्हनि वटि सभिनी सदर वटि विया आहियूं ऐं उहो स्कूल माना उते बंदि पियो। मास्तरियाणियूं घर वटि पघार वेठियूं खणनि ऐं के माना छोकिरियूं वेचारियूं माना माना मैट्रिक माना जेको कनि थियूं या 9 8 जो इम्तिहान कनि थियूं उहो छोकिरनि सां गॾु थियूं कनि। ऐं उन खां अलावा जोक में जेका सूरत हाल आहे पीअण जो पाणी जो जेको माना आहे लखूं रुपयनि जो तव्हां वञी ॾिसंदो उते माना ठीका थियल आहिनि। उन ते को बि टके जो कमु कोन्ह थियो। सभु ठीका माना वठी पैसा खाई आहिनि ऐं ड्रेन माना को बि पीअण जो पाणी जो असां वटि का बि सहूलियत कोन्हे। तव्हां वञी ॾिसंदो त उते पाणी वेचारे माना हिते माण्हू हितां हिकिड़े माना हैंडपंप उतां भरण था वञनि ऐं ॿिया नियाणियूं वेचारियूं उते भरण थियूं वञनि। ऐं उहो उन खां अलावा सिहत जे खाते में बि तमामु सूरत हाल ख़राबु आहे। का बि माना उते सहूलियत कोन्हे। माण्हुनि खे का बि फैसिलिटी कोन्हे। माण्हुनि खे को बि माना दवा वग़ैरह कोन थी मिले ऐं शहर में बि का बि सफ़ाई कोन थी थिए। मिनतूं कंदा आहियूं उन्हनि खे माना जेके सूपर आहिनि उन्हनि में तक़रीबन त माना ईअं सम्झि हिते यूनियन काउंसिल में 90 माना आहिनि माना मुलाज़िम आहिनि पर हिते माना 5 या 4 जेके माना ड्यूटी कंदा आहिनि। ॿिया सभु माना वॾेरनि जा जेके आहिनि माना ट्राउट में जेके हारी आहिनि के कमदार थिया वठनि थिया उहो बि माना त ड्यूटी करण लाइ को तयारु कोन्हे। ऐं स्वीपर आहिनि सो बि उन में माना महीने में उहो हफ़्ते में हिकिड़े माना मिनथूं ज़िंदू कंदा आहियूं। 15 ॾींहंनि में का सफ़ाई कंदा आहिनि न त का बि माना ॿुहारी बि कोन कढनि। सिहत ऐं मतिलबु त तइलीम उन खां अलावा जेको अहम मसइलो असांजो जेके घर जी घटी ते असांजे माना शामला शुगर मिल आहे उन्हनि में असांजी का बि एंट्री कोन्हे। उन्हनि खे माना त माना उन्हनि खे को प्रेशर आहे ऐं उन्हनि जो जेका गटर सिस्टम आहे जेको नेकाल उन्हनि कढियो आहे उहो नेकाल बि माना तमामु अहिड़ो आहे उते हालत आहे उते अहिड़े धप आहे माना उन्हनि में असांजी ॿनियूं जेके आहिनि सभु कलराठियूं थी वियूं आहिनि। ऐं उन माना जेको माल बि जो पाणी पीए थो उहो माल बि उते मरी वियो। वरी माना हिननि जी मतिलबु त आहे मन मस्ती सरमादार ऐं माना सभु गॾिया पिया आहिनि। असां सभिनीनि खे माना दाऊं ॾिनियूं आहिनि पर माना उहो बि माना ड्रेनेज जेको उन मिल वारनि जो सिस्टम आहे उहो बि उनखे बि को बि माना बंदि कोन था कनि। ऐं उन में माण्हुनि खे ख़ासि बीमारियूं ऐं गले जूं बीमारियूं TB वग़ैरह इहे सभु माना माना उन शइ में थियनि थियूं पर हिते को बि माना सभु जेके अमलदार आहिनि पैसा था वठनि ऐं को बि माना तदारक कोन थो थिए। चूंडियल नुमाइंदा उनजो हिकिड़ो किरदारु आहे। चूंडियल नुमाइंदो त मतिलबु जीअं असांखे माना हिते वोट वठी उन वक़्त में ईंदा आहिनि मिनतूं ज़िंदू करे बसि माना चवंदा आईंदा ईअं कोन कंदासीं पोइ वरी असां कॾहिं ॾिसूं कोन था ऐं कॾहिं माना माना वञूं था त उते उहो मिलण लाइ तयारु कोन्हे। साईं ॿुधायो कहिड़ा मसइला आहिनि जोग शरीफ़ शहर जा? साईं जोग शरीफ़ हूं त हिते शहर जो हिकिड़ो मुनफ़रद हिकिड़ो पंहिंजो रिकॉर्ड रहियो आहे सभु सूफ़ी शाह इनायत शहीद जे हवाले सां। हीअ तमामु तारीख़ी शहर आहे पर हिते तव्हां वञी ॾिसंदो अंदरि शहर घटरनि जो माना हिकिड़ो ॾेख ॾींदो हिकिड़ो तमामु तबाह थियल शहर आहे। हिन में का शइ कोन्हे न फैसिलिटीज़ आहे न हिते पाणी जो को पीअण जो सिस्टम आहे। तलाउ आहे त जेसीं वाह वहे थो तलाउ में पाणी आहे वाह लथो त पाणी कोन्हे तलाउ में एतिरी नाअहली आहे हिते जो केरु ॿुधण वारो कोन्हे। सफ़ा चूंडियल नुमाइंदे तरफ़ां विञाए माना विसारियल शहर आहे कंहिंजो बि हिते ध्यानु न आहे जो की तमामु माना हिकिड़ो तबाह थियल शहर आहे। तइलीम जे हवाले सां तव्हां अचो मेन स्कूल असांजा हिते आहिनि कंप्यूटर आहे हाई स्कूल जोक में कंप्यूटर 12 कंप्यूटर कोन थो हले क्लास आहे त बंदि आहे छो मास्तर चयो असां मास्तर न आहिनि जॾहिं अमलो मिले थो तॾहिं उहो केरु उन्हनि ते ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे ऐं को कंप्यूटर मौजूदु आहिनि उहो हलाइण वारो केरु कोन्हे। स्कूल उहो के कंप्यूटर ताला लॻा पिया आहिनि बंदि पिया आहिनि या उन्हनि जा शहरनि में पिया हलनि ऐं उते केरु ॿुधण वारो कोन्हे। एॾी आउं एतिरी ॻाल्हि आहे जो आउं पंहिंजे ॻोठ जी ॻाल्हि थो करे स्कूल जी। उते असांजे 1988 में असांखे यूनियन काउंसिल जे तरफ़ां स्कूल मिलियो। अॼु ॾींहुं हिते का बिल्डिंग न मिली आहे उनजे ॻोठाणा पंहिंजे तहत मदद पाण ठाराए उनजो कमु था हलाइनि ऐं असां वटि बिल्डिंग अरबा वज़ीर मेमन ज़िले जो सदर आहे उनखे उते विज़िट मूं करायो। ऐं हिते असांजे MP आहे पंहिंजो शाह हुसैन शाह शिराज़ी उनखे असां विज़िट करायो। ख़ुदि शिराज़ीनि ॾिठो असां हिकिड़ो कमरो आहे 3 ॻोठनि 4 ॻोठनि जा ॿार था पढ़नि उन में 150 खां मथे रजिस्टर शागिर्द आहिनि। हिकिड़ो उस्तादु आहे 4 बेंचूं आहिनि
कई असां चूंडियल नुमाइंदनि खे विज़िट करायो आहे पर केर बि उते ॿुधण वारो कोन्हे। ॻोठ असांजो घर जे अॻियां मेन लाइन बि वेंदी आहे, असां वटि बिजली ॻोठनि में न आहे। इहे असां तमामु ॿाराड़ी में बि नाइंसाफ़ियूं आहिनि, शहर में बि तमामु नाइंसाफ़ियूं आहिनि। ऐं असां हिननि चूंडियल नुमाइंदनि खे चऊं था त भई या त तव्हां पंहिंजो आवाम सां रवैयो दुरुस्त करियो, न त ॿी सूरत में चाहे केर बि हुजे असांजो जेको आवाम जो कमु न कंदो, चाहे शिरादी हुजे पीपल्स पार्टी वारो हुजे, उहो असांजे लाइ न आयल आहे। पीपल्स पार्टी जो हुजे चाहे शिरादी हुजे, उहो को बि आवाम जो भले लाइ कमु कोन था कनि। शहर जे हालात तमामु ख़राबु आहिनि। ॿाराड़ी में त उअई का शइ कोन्हे, स्कूल बंदि आहिनि, तइलीम कोन्हे, का शइ कोन्हे, हिते पुछण वारो केरु कोन्हे। ऐं शहर जा हालात तव्हां पाण सर्वे करे ॾिसो। असांजे घर जे अॻियां शामरा शुगर मिल आहे, 90% धारियो माण्हू कमु थो करे। हिते % सिंधी माण्हू 10% बि पूरी सिंध जो को हुजे न त 90% धारियो माण्हू थो कमु करे। उते ॿाहिरि गेटनि ते लिखियो पियो नो एंट्री। उते सिंधी माण्हू जी रेड इंडियन वांगुरु भाॻे ते गेट ते लॻो पियो त हिते मक़ामी माण्हू खे रोज़गार न ॾियणो। कंहिंखे ख़बर कोन्हे। सभिनी MP MLA खे ख़बर आहे, माण्हुनि जिदोजहद कई आहे, घोड़ा कई आहे, केस दाख़िल थिया आहिनि। बाक़ी मक़ामी माण्हुनि खे केरु ॿुधण वारो केरु न केरु मिल में नौकिरी वठी ॾियण लाइ तयारु कोन्हे। असां चऊं था चूंडियल नुमाइंदनि खे ख़ुदा जो कि शहर सूफ़ी शान आहे, शहीद जो शहर आहे, जो कुर्बानी शहर जी आहे, हिन सिंध बचाई आहे, मुल्क पंहिंजो बचायो, उन लाइ कुझु न कुझु झोक बचाइण लाइ चूंडियल नुमाइंदा अॻियां अचनि, सियासी समाजी सभु तंज़ीमूं अॻियां अचनि, इन शहर खे बचाइनि। वॾे में वॾो मसइलो आहे तालीम जो। ऐं शहर में ॿाराड़ी में त बिल्कुलु आहे ई कोन्हे। ऐं शहर में बि प्राइमरी में बि तमामु जेको मास्तर घटि आहिनि। ऐं असां त जेकॾहिं दाख़िला ते अचो, ॿाराड़ी जा माण्हू अचनि पिया, हाणे शहर ॾांहुं रुख कयो अचो त ॿाराड़ी में आहे कोन तालीम। इन जे करे शहर में था अचनि, दाख़िला कोन्हे आई, ऐं चवंदा मास्तर कोन्हे आई, बैंचूं कोन्हे आई। ऐं हिते छोकिरियुनि जा स्कूल बंदि थिया पिया आहिनि। असां तमामु काफ़ी इलाही वक़्त खां वठी घोड़ा कई आहे, शिकायतूं कयूं आहिनि, पर केरु ॿुधण वारो कोन्हे आई। शहर जूं गलियूं कोन्हे आई। हिते गटर सिस्टम जेको आहे सो ख़तमु थी वियो आहे। ऐं असांजी जेकी यूनियन काउंसिल बिल्कुलु ख़तमु थी वई आहे, उते केर बि कोन्हे आई। ऐं जेकॾहिं सर्टिफिकेट वठण लाइ बि जेको आहे सो 3-3, 4-4 महीना हिते माण्हू रुलनि पिया, केरु सर्टिफिकेट ॿुधण लाइ तयारु कोन्हे, ॾियण लाइ तयारु कोन्हे आई। ऐं हिते को बि कानून कोन्हे आई। ऐं तमामु काफ़ी वक़्त खां चूंडियल नुमाइंदनि खां पार्टी जे माण्हू वटि हली असांजा गोॾा थकी पिया, पर केरु ॿुधण लाइ तयारु कोन्हे आई। ऐं ॿियो त को नुमाइंदो अचे या हितां असांखां वोट वठी ऐं वेंदा आहिनि, पोइ वरी जेको हुते ख़बर ई कोन वठंदा आहिनि। ऐं वॾो आज़ार लॻो पियो आहे। ऐं ॿाराड़ियुनि में वञी ॾिसो तव्हां, जेके बि स्कूल आहिनि, अॻियां जेको आहे हिते निज़ाम जेको नाज़मी दौर में हलियो पियो, उन में जेको रखिया हुआ मास्तर उहे उन्हनि कढाए छॾिया आहिनि। हाणे उते जेको त का शइ कोन्हे आई, ॾियण लाइ तालीम कोन्हे आई। ऐं ॿियो असां वटि ते वॾो आज़ार मिल जो आहे, उन्हनि मक़ामी माण्हू सभु कढी छॾिया आहिनि, को माण्हू कोन्हे आई हिते ॻोठ लॻल। ऐं रोज़गार जी बि वॾी तंगी आहे। ऐं मिल जो सॼो आज़ार असांजे सिर ते आहे, माण्हू रखण लाइ तयारु कोन्हे, बेरोज़गारी वधी वई आहे। ऐं असां सम्झूं था को कानून ई कोन्हे आई। असां अव्हां जे ज़रिए, अव्हां जी महिरबानी, अव्हां असां वटि आया, 2 पेर भरिया आया, असीं अव्हां जो शुक्रिया अदा करियूं था। ऐं असांजो आवाज़ु जेको आहे मथे पुॼाईंदा, महिरबानी। मसला ई मसला आहिनि। हिकु तरफ़ जेको सो शहर जूं सफ़ाइयूं कोन्हे, ॿिए तरफ़ कच्छी ॻोठ असांजो वॾो, जिते 400 जी आबादी आहे। ऐं जेको सो 25 सालनि खां पाणी कोन्हे। असांजे बचड़नि खे वीचारा पाणी जेको 50 रुपया ड्रम फी ख़रीद कंदा, एतिरी असांजी आमदनी कोन्हे जेतिरो असीं पाणी ख़रीद करे ॿारनि खे पियारे सघूं।